अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जी ज़िंदगी के बारे में एपिसोड नंबर 4। कानपुर में जेको यूपी में हिकिड़ो शहर है उते तालीम मुकम्मल अने पूरी करे पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह बिहार जे हिकिड़े शहर गया हलिया विया। उते हिकिड़ो मदरसो हो, तंहिंमें दाख़िलो गिड़ो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जेको इल्मु हासिल कयो, तालीम हासिल कयो, इहे वॾे वॾे उलमा वटां। दारुल उलूम देवबंद में शमसुल उलमा मौलाना महमूदुल हसन तंहिंजी ख़िदमत में रही करे हदीस मुकम्मल कयो। अने पोइ बरेली पण विया हुआ। उन वक़्त में जेको तलबा वॾी क्लास में हूंदा हुआ, वधारे तालीम गिनंदा हुआ, उहे तलबा मियाँ सैयद मोहम्मद नज़ीर हुसैन दहलवी या शमसुल उलमा मौलाना महमूदुल हसन साहब देवबंदी या मशहूर माक़ूल आलिम अहमद हसन साहब कानपुरी इन वटि पढ़ंदा हुआ। अने इन टिनी वॾे आलिम वटि मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह खे पढ़े जो मौक़ो मिलियो। मदरसा गया में जेको मदरसो हो उन जा हालात मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी ईअं बयानु कंदा हुआ। जे मदरसे में जेको परदेसी तालिब इल्म खुताब इहे पढ़ंदा हुआ, उन खे ॿ टाइम हिकिड़ी मानी बि मिलंदी हुई। कॾहिं का 2 मानियूं, गेवनि जूं चपातियूं मिलंदियूं हुयूं। अने एतिरी मानी हूंदी हुई सिनी जे उन से इंसान जी बुख कॾहिं न मटिजे। हाफ़िज़ मिस्री रहमहुल्लाह जेको मौलाना जा साथी हुआ, उहो बयानु कई त जे मौलाना चवंदा हुआ जे मदरसे में गया में हिकिड़ो तालिब इल्मु हूंदो हो, पढ़े करे मदरसे में अचींदो हो, त उहो पंहिंजो जो सबक़ु यादि करे करे मूं वटि अचींदो हो त आउं पूरी महिनत करे उनखे सबक़ु पढ़ाईंदो होसि अने उनखे यादि कराईंदो होसि। पोइ उहो तालिब इल्मु उन ई ॻोठ जो हो, उन ई शहर जो हो। पोइ पाछो वञी करे पंहिंजे घर वारे खे चईं जे हीअं हिकिड़ो मुंहिंजो साथी आहे, दोस्त आहे, जेको मूंखे सबक़ु यादि कराए थो, पढ़ाए थो। त उन छोकिरे जे घर वारे मूंखे ॿोलायो ऐं पोइ मूंखे चयो जे तूं हिन बचे खे, असांजे पुत्र खे सबक़ु रोज़ु यादि कराए छॾिजांइ अने मानी तूं अची असांजे घरे खाई वेहिजांइ। ईअं मूला करे उते खाइण पीअण जो पण ख़ासो बंदोबस्तु थी वियो। मौलाना जो जेको हाफ़िज़ो हो, यानी यादि करे जी जेको सलाहियत अने ताक़त हुई, उहा ऊचे दर्जे जी हुई। मौलाना जेको संजीदा हुआ, सोच आला हुई अने चहिरे अने ज़बान मथे मौलाना जी जेको सोच आहे उहा ज़ाहिर थींदी हुई। अने दिमाग़ जेको आहे ऊचे दर्जे जो दिमाग़ हो। जॾहिं मौलाना गया जे मदरसे में दाख़िलो गिणो, पढ़े लाइ विया, त मौलाना जो ज़हन एतिरो तेज़ हो जे उते जेको मदरसे जा ज़िम्मेदार हुआ, उन मौलाना जे ज़हन खे ॾिसी करे उन मथे ताजुब कयूं जे हेॾो ज़हनी बच्चो आहे। पोइ हिकिड़े फेरा ईअं थियो जे उन मदरसे जे ज़िम्मेदार मौलाना जो हिकिड़े ॿिए खुताबीअ से, ॿिए तालिब इल्म से मुबाहिसो रखियो, मुनाज़रो रखियो कंहिं मसइले मथां। मौलाना बयानु कंदा हुआ जे उहो तालिब इल्म जेको खुताबी हो, उहो मूं पण अॻियां हो, हिकिड़ी जमात मूं वधारे पढ़ियल हो, त उन से मुंहिंजो मुक़ाबिलो रखियो। उन तालिब इल्म मूंखे 3 सवाल कयईं अने मूं 3 सवालनि जो सही जवाबु ॾेई ॾिनो। ई जेको असांजी बहस थई ते, ॻाल्हि ॿोल हलाई ते, मुनाज़रो थियो पिए, मुक़ाबिलो थियो पिए, ई उस्ताद हो, उन उस्ताद जी नज़र में निगरानीअ में थियो पिए। उस्ताद वेही करे निहारे पिए। त पोइ मूं उस्ताद खे चयो जो उस्ताद साहब, सवाल पुछणु आसान आहे, जवाबु ॾियणु मुश्किल आहे। हिन मूंखे 3 सवाल कयईं त मूं हुनजा 3 जवाब ॾेई ॾिना। हाणे मूंखे पण 3 सवाल करे जी इजाज़त ॾियो। उस्ताद साहब मूंखे इजाज़त ॾेई ॾिनो त मूं हिकिड़ो ई सवाल कयो तालिब इल्म वटां जेको मूंखे साम्हूं मुक़ाबले में हो, त उन वटां पहले ई सवाल जो जवाबु न आयो। तहिड़ा असीं ॿ माठिया उभा हुआसीं। असांजो जेको उस्ताद, उन उस्ताद उन छोकिरे खे चईं जंहिंसां मुंहिंजो मुक़ाबिलो थियो हो, जंहिंखे जवाबु न आयो, उनखे चयईं तूं हारी वएं। 2 फेरा चयईं तूं हारी वएं।
अने मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी ई मुनाज़रो अने मुबाहिसो पंहिंजे साथीअ वटां जीती विया, जेको मौलाना क्लास में पण हिकिड़ो साल अॻियां हो। ऐं पोइ सवाल जो सिलसिलो जेको आहे से बंदि थी वियो। हीउ जेको वाक़ियो आहे ई मौलाना अबू बकर रहमाबादी लिखियो हो अने चवनि था जे ई वाक़ियो मूं मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वटां पंहिंजी ज़बान सां सो उणिटाणे आऊं च 8-9 वारनि जो होसि। अने मौलाना जे घरे औरतूं कुटुंब कबीले जूं आवयूं हुयूं महिमान थी करे, त उन वटि मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पंहिंजो इहो वाक़ियो बयानु कयो पिए त इहो वाक़ियो मूं सो। ईअं हिकिड़ो वाक़ियो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह ई पण बयानु कंदा हुआ जे उन मदरसे में हिकिड़े भेरो असांजो उस्तादु जेको हो उहो कंहिं दावत मथे वेंदो रहियो अने बुख जा ॾींहं हूंदा हुआ ऐं खाधे लाइ करे की मिलंदो की न हो, त उन उस्ताद लाइ करे हिकिड़े घरे जंहिंजो फिक्स हो मानी अचींदी उहा मानी आवई। त मुंहिंजो हिकिड़ो साथी हो, उन मूंखे चई जे मौलाना त अॼु पंहिंजा उस्ताद जेको आहे उहो दावत ते वेंदा रहिया आहिनि ऐं मौलाना जी मानी आवई आहे त पाण पोइ खाई लाहियूं। त मूं चयो जे ईअं मानी खणी इहा त चोरी थींदी। उस्ताद साहब पाछा वरी अचई त पाण मौलाना वटां रजा घुराए न पाण खाईंदासीं इनशाअल्लाह। जॾहिं उस्ताद वापसि आया त असां उस्ताद वटां रजा घुराई जे उस्ताद जी असीं जी मानी जेको रही खियूं था ऐं त मानी खाई आया आहियो। त उस्ताद जेको आहे असांखे ना करे छॾे अने इशा पुठियां उहा मानी पण उस्ताद पिण खाई छॾे। मौलाना जेको आहे ई पिंडनो वॾी उमिरि में अने जेको मशहूरु माण्हू हूंदा हुआ वॾा, उन भेरा मजलिस में रियाण में वेहंदा हुआ। मौलाना जो ज़हन जेको आहे आला हो, मौलाना जेको आहे दिमाग़ जा हिकिड़ा मज़बूत इंसान हुआ, बचपन वटा जो आहे। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जे बचपन जो वाक़ियो आहे जे उन ज़माने में जेको कुटुंब कबीले जा रईस सरदार वॾा माण्हू हूंदा हुआ, उहे पंहिंजी औरतुनि जूं धीअनि जूं भेण जूं निकाह ज़बरदस्ती कंदा हुआ। उन वक़्तु मौलाना जी उमिरि 2 खनि वरे हूंदी। तहिड़ा मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी हिकिड़े भेरा पंहिंजे ॻोठ जे आगेवान पटेल अने रईस जंहिंजो नालो ग़ालिबन आसारिया नालो हो, जंहिंजो पुटु रईस हाजी मनू हो। हाजी मनू हो तंहिंजो पीउ आसारिया, जेको ॻोठ जो रईस ने वॾो हो। उन वटि हिकिड़े भेरा विया मौलाना अब्दुर्रहीम अने उणिटाणे मौलाना जी उमिरि 2 वरे हुई। अने वञी करे उते चवनि था जे ॾाॾा ऐं मुंहिंजा ॾाॾा या परॾाॾा लॻो था, आउं जो पोतिरो या पड़पोतिरो आहियां। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आंखे चवणु आयो या गुस्ताखी माफ़ कजा, ॻाल्हि इहा आहे जे औरतुनि जी ज़बरदस्ती निकाह करणी इहा ख़ासी ॻाल्हि न आहे। हीअ त औरत मथे ज़ुल्म आहे, अज़ाब आहे। औरतुनि जूं ईअं ज़बरदस्ती निकाह न कयूं खपे। इहा ॻाल्हि सुणी करे अने उहो जेको आसारिया हुआ, जेको ॻोठ जा अॻेवान हुआ, पटेल हुआ अने रईस हुआ, उन चयो जे पुत्र लॻे अहिड़ो तो जे तूं वॾो जर थीने त अहिड़ा मसइला जेको आहे इहो बा कने। पोइ पिन मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जे पीउ अब्दुल अज़ीज़ के उन आसारिया जेको हुआ उन चयो जे तुंहिंजो ही जेको पुत्र आहे अब्दुर्रहीम, ही त वॾो बहादुर आहे अने सोचनि जी आला जे 2 वरनि जी उमिरि में अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पियो अने मूंखे त ख़तरो आहे जे हिनखे कीअं अॻियां नुक़सानु न थिए, त हिन पुत्र जो तूं ख़्यालु रखिजांइ। त बचपन वटां मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जेको आहे इन ॻाल्हि में अॻियां हुआ जे वॾा मसइला जेको आहे उन मसइले मथे ॻाल्हि कंदा हुआ। एतिरे इलाज करे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पिन जो तख़ल्लुस यानी पिन जो नालो रखियो हो शिरज़ा यानी शेर। त इहे शेर हुआ हिकिड़ा। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी शेर पिन खे लिखंदा हुआ, पर कॾहिं पण उन ॻाल्हि जो जेको आहे से मौलाना इज़हार कीन कयो, माण्हुनि खे साम्हूं कीन चयो, पर किताबूं जेको मौलाना पढ़ंदा उन किताब मथे मौलाना जो नालो शिरज़ा लिखियलु हो यानी शेर सिंह। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पढ़िया ई तक़रीबन 7 थी 2 वरे जो ज़मानो आहे जेको ॿार मौलाना कटियो हो। इन विच में हिकिड़ी भेरा मौलाना घणे आया हुआ जंहिं मौलाना जी माउ जो इंतिकाल थी वियो तहिड़ो। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जिन ज़माने में पढ़िया ते उन ज़माने में अमुक किताबूं हुयूं, जेको किताब मौलाना पढ़िया उन किताब मथे अमुक अखर अने इबारतूं लिखियलु हुयूं। तंहिंमां हिकिड़ी किताब आहे मंतिक, इल्मी मंतिक जी दर्सी किताब आहे मीर क़ुतबी। उन जे हिकिड़े खूणे मथे अमुक अखर लिखियल आहिनि। उन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा लिखियलु आहे मोहम्मद रफ़ीक इमाम जामे मस्जिद गया मुअर्रखा 17 रमज़ान मुबारक सन 1322 हिजरी, यानी
उन किताब मथे मोहम्मद रफ़ीक नालो लिखियल है अने जामे मस्जिद जो गया में हुई उनजो उहो इमाम हो। तारीख़ लिखियल है 17 रमज़ान 1322 यानी हेर हले पई 1447 शुरू थी है। तो अॼु खां तक़रीबन 125 वर पहला अॼु खां 125 वर पहला मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह गया जे मदरसे में पढ़ंदा हुआ। अने ॿियो हिकिड़ो आहे उन में बंदा अब्दुर्रहीम दरबान्स बरेली जो लिखियल है। उन में तारीख़ लिखियल है 4 रमज़ान मुबारक सन 1322 यानी 4 रमज़ान मुबारक जो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जो है बरेली में हुआ 1322 हिजरी में ई पण लिखियल है। अब्दुर्रहीम शिरज़ा लिखियल है जंहिंजो माना थी तो चित्रो अने शेर सी पण ई जो है अक्सर मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पंहिंजे नाले बिरो जोड़ींदा की न हुआ। सीअं जो लक़ब है की न जोड़ींदा हुआ। ई मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी ज़माना तालिब इल्मी जा हालात हुआ जो पाण खे मालूम थे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।